बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिते ॻोठ टेबरी बमरा जो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे जेको ख़लीफ़े गाज़ी फ़क़ीर जे नाले सां मशहूरु आहे ऐं दरवेश सूमार फ़क़ीर बम्बरे जे नाले सां अॻु में मशहूरु हो। उन जे क़ब्रिस्तान में अॼु 9 ज़ुल्हज शरीफ़ जे भरारे ॾींहं ते असां हाज़िर थिया आहियूं। हिते असांजा तमामु घणा अज़ीज़ क़रीब, मुंहिंजो ॾाढो खिलण फ़क़ीर, उन जी औलाद या ॿी हुर जमायत जा काफ़ी फ़क़ीराणियूं हिते मदफ़ून आहिनि। हीअ तक़रीबन 150 साल खां पुराणो क़ब्रिस्तान आहे जिते अॼु असां ईद जे हिन 9 ज़ुल्हज शरीफ़ जे भलारे ॾींहं ते जिते लखे मुस्लमान बैतुल्लाह शरीफ़ जो हज अदा करे रहिया आहिनि, इन भलारे ॾींहं ते असां दुआ जे लाइ हाज़िर थिया आहियूं, ईसाल सवाब जे लाइ त बारी ताला हिन क़ब्रिस्तान में जेके मदफ़ून आहिनि उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। उन सां गॾु जेके बि उम्मत मुस्लिमा जा अज़ीज़ क़रीब जिन जा बि गुज़ारे विया आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ भलारी दुआ आहे, अल्लाह ताला उन्हनि सभिनी जी बख़्शिश फ़रमाए। हिन क़ब्रिस्तान में ख़लीफ़े गाज़ी फ़क़ीर मंगरे जी मज़ार आहे जंहिंजी वफ़ात 2 मुहर्रम 1372 हिजरी में थी हुई, यानी हाणे जेको नओं साल ईंदो उन में हिन बुज़ुर्ग जी वफ़ात खे 72 साल मुकमल थींदा ख़लीफ़े गाज़ी फ़क़ीर खे। ऐं पीर साईं शाह मर्दान शाह छटदणी जी दस्तारबंदी जॾहिं थी 1371 हिजरी में, तॾहिं गाज़ी फ़क़ीर उन दस्तारबंदी में शरीक हो। उन खां पोइ पीर साईं जे दस्तारबंदी खां जल्दी पोइ यानी ईंदड़ साल 1372 हिजरी जी मुहर्रम शरीफ़ जी 2 तारीख़ ते गाज़ी फ़क़ीर जो इंतकाल थियो। ऐं जॾहिं पीर साईं छटदणी हिते आया हुआ सफ़र में, अमीन फ़क़ीर, शहीद अमीन फ़क़ीर, अब्दुल्ला फ़क़ीर ख़लीफ़ो ऐं ॿी जमायत जा वॾा माण्हू मौज़ूज़ गॾु हुआ। पोइ हिन क़ब्रिस्तान में पीर साईं छटदणी पाण तशरीफ़ फ़रमा थिया ऐं पाण अची गाज़ी फ़क़ीर जी मज़ार ते पीर साईं शाह मर्दान शाह दुआ बि घुरी। अहिड़े नमूने सां हिते तमामु घणा फ़क़ीराणियूं ज़िक्र फ़िक्र करण वारा माण्हू मदफ़ून आहिनि ऐं अल्लाह ताला खां असीं दुआ कंदासीं त बारी ताला हिननि बुज़ुर्गनि जे सदके असांजी बख़्शिश फ़रमाए ऐं हिन क़ब्रिस्तान में जेके मदफ़ून आहिनि बारी ताला उन्हनि सभिनी खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। हीअ हिते मूं वटि मदा शरीफ़ आहे साहिब ॾिने फ़क़ीर जी, जेका असां हींअर छपराई आहे। पीर साईं रोज़े धणी जो उस्ताद हो शाह फ़क़ीरुल्लाह अलवी, उन जो मुरीद हो मियूं साहिब ॾिनो फ़क़ीर शिकारपुर वारो। असांजो उस्ताद मुफ़्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह ही मदह शरीफ़ दिलि सां पढ़ंदो हो। अग़सनी या सैयदा रस या नबी ख़ैरुल बशर, गौर कर गमगीन जो ए नूर नाफ़े नामवर, अलिफ अव्वल ए सचा लहसार सिगो तू सैयदा, मुजतबा मुख्तार मुरसल माड़ कर या मुहम्मदा, तो बिना नाहे तगण आजिज़ अबोजन अहमदा, नूर निर्मल कर नज़र माते नबी नूरुल हुदा, अग़सनी या सैयदा रस या नबी खैरुल बशर, गौर कर गमगीन जो ए नूर नाफ़े नामवर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।